तो एक बार शिव भगवान पार्वती माता नंदीअ ते वञनि पिया तो जंगल में हिकड़ी जगह ते उहे रुकिया। उते खंडहर टुटल फुटल दीवार हुई ॾाढी पुराणी 100 सालनि जी। उते अची भोले बाबा मथो टेकियो। महापतिव्रता स्त्री माता पार्वती ॾिठो पति अगर मथो टेकियो आहे तो उन्हें भी मथो टेकियो। नंदीअ ते चढ़ी करे हलिया। पार्वती माता सवाल कयो तो प्रभु महादेव हिते न मंदिर हो न कीर्तन हो न सत्संग हो न भगवान जो विग्रह न मूर्ति, ता प्रणाम छो कयो? ध्यान ॾिजो भाई, ध्यान ॾिजो, ॾाढी गहरी ॻाल्हि। असां तव्हांखे सभु कथाऊं ॿी मिंटे वारी ॿुधाईंदासीं, लेकिन ज्ञान उन्हनि जो 1000 जन्मनि में भी कठिनता सां मिले। समझी वञो तो बेड़ो पार। शिव भगवान चवन था, हे देवी पार्वती हिते बरोबर कुछ भी तोखे नजर ना आयो, पर हिते अज खो 1000 साल पहिरियों भगवान जो कीर्तन कथा थियो जी हिते दरबार साहब जे ॿाहिरि अज थी रही है। चओ हरे राम। जाते हरिय जा गुण हलन, प्रभु जी कथा हले, वो धरती एडी महान आ कि 1000 साल पो शिव भगवान उते प्रणाम कयो, माता पार्वती भी प्रणाम कयो। आहा, पार्वती माता जा नेत्र सजल थिया। प्रभु एडी महिमा है सत्संग जी, मां बलहार वञा। वरी नंदी जी अॻिते वधिया। वरी एक जगह ते उन्हनि रोकियो नंदी जी खे, खाली निपट बिल्कुल जंगल मैदान। वरी प्रणाम कयो, वरी माता पार्वती प्रणाम कयो, वरी हलिया। पार्वती माता चेती मां समझियम इते भी जरूर कदी न कदी कथा थी हुंदी। भगवान चवन था न थी आ, कीर्तन हलियो हुंदो न हलियो आ। अरे कदी त इते कथा कीर्तन सत्संग न हलियो आ देवी, पो प्रणाम छो कयो? भगवान चवन था इते 1000 साल पो सत्संग थियण वारो आ। 1000 साल पो सत्संग चो न थियण वारो आ। एड़ी महिमा है, ॾिसो सत्संग जी एड़ी महिमा है। असां कदर न कई आ। अक्सर असां वेंदा आहियूं न ॾाढा घटि स्थाननि तां हिते वेही करे सत्संग ॿुधो था। हर जगह ते अहिड़ी संगत भी न मिलंदी आहे। ॾाढनि जगहनि ते केवल बस ऑर्केस्ट्रा हुजे, म्यूजिक बेस वधियल हुजे, बस माण्हुनि खे इहो भी पतो न पवंदो आहे कननि में शब्द छा था वञनि, त भाव काॾो पैदा थींदो। केवल नचंदा आहिनि, ॻाईंदा आहिनि जोर जोर सां, पोइ सत्संग थी वियो। इहो सत्संग थोड़ी न आहे। इन खां त बहितर आहे 100 रुपयो ख़र्च करे सिनेमा ॾिसी अचो तव्हां, उहो सही आहे। सत्संग जो स्तर त न किरायो भाई। सत्संग त उहा शइ आहे जेकी परमात्मा सां जीते जी मिलाईंदी आहे। मुक्ति त मरण खां पोइ मिलंदी आहे। सत्संग त जीते जी असांखे भगवान सां मिलाईंदो आहे, भगवान जो दर्शन कराईंदो आहे, भगवान जो एहसास कराईंदो आहे। सभिनी दुखनि जी निवृत्ति थींदी आहे। बेचैन मन चैन पाए वठंदो आहे। हृदय में शांति अची वेंदी आहे। ईअं लॻंदो आहे कि अंग संग कण कण में मुंहिंजो कृष्ण समायल आहे, अंग संग साई आहे। उनखे सत्संग चइबो आहे। हरि बोल। उन सत्संग जी केतरी कदर कई आहे असां ॿुधायो। चवन था सत्संग में अगर दुर्जन आए तो सज्जन बन जाते हैं, सज्जन आए तो संत बन जाते हैं, संत आए तो भगवंत ही बन जाते हैं। एड़ी सत्संग जी महिमा।